दोस्तों तव्हांखे सिंधियुनि जो दुकान थो ॾेखारियां सऊदी अरब जे समुंड किनारे ते केरु केरु था कमु कनि। अवा हे केरु इकबाल जो आहे? इकबाल भाई छा पिया कयो? तव्हां हिते कीअं? असां आयासीं तव्हांखे ॾिसी हैरान थी वियासीं। मस मस ख़बर पई आहे त भाई इकबाल जो ही बिज़नेस आहे। माण्हू बिज़नेस कोन्हे को, मुंहिंजो को बिज़नेस कोन्हे। तूं इहे बंदि कर, हिनखे बंदि कर। बंदि न थींदी आहे, कॾहिं बि बंदि न थींदी। माण्हुनि खे ख़बर आहे हाणे बंदी त हाणे घणा तव्हां मज़दूर रखंदा भाई? मूंखे सिर्फ़ु इहो तव्हां ॿुधायो। को कारोबार कोन्हे को, मां ईअं ई चकर ते आयो आहियां। दोस्त आहे मुंहिंजो, हिन जो दुकानु आहे, मां घुमण आयो आहियां। न कर ईअं न कर भाई, मज़दूर रखंदे। हे अधो केरु आहे पाण? हे जोयो आहे, अज़हर जोयो आहे, हिन जो दुकानु आहे। अच्छा हा, मां हिते चकर ते आयो आहियां। मां वञा थो। सेठ अथव इकबाल जोयो सेठ। हाणे ख़बर पइजी वई। बहरहाल हाणे माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ख़ुशी थी त तव्हां सिंधी हिकिड़ो रखियो आहे पंहिंजो। अधु पाण किथां जो आहे? हे पाण दादू जो। दादू जो माशाल्लाह। नालो छा आहे? अज़हर अली जोयो। अज़हर अली जो। वाह वाह अज़हर अली जो माशाल्लाह भाई। सिंधियो नौजवान माशाल्लाह। मज़ा आंदा बि? मज़ा आंदा बि। हां घणा थोरा? घणा मज़ा आंदा बि। हां वाह वाह माशाल्लाह। इकबाल तो साईं ॿुधायो कहिड़े हाल? माशाल्लाह ख़ैर को हम त आहे। असांजे जोयन जो दुकानु आहे। माशाल्लाह हिन जो वारिस साहब जो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं हे ॾिसो हर क़िस्म जा फ्रूट जी बख़्श जो दुकानु आहे न। ईअं ई आहे माशाल्लाह। हर क़िस्म पर हे सॼी पट्टी जेका आहे न जोया हिन जा मालिक आहिनि भाई। हेॾां ऐं हेॾां बख़्श खां ट्रेनिंग वठी आयो आहे। अच्छा ऐं माशाल्लाह दुकान ते बख़्श कई। हा, ऐं हिते सभु जोइन जा दुकान आहिनि। हमदल्ला असां माशाल्लाह बहर ते कमु करण जा उस्ताद आहियूं, कारीगर। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। बचपन खां वठी सॼी ज़िंदगी बहर ते कमु कयो आहे, नंढे खां। अच्छा पर हाणे त काफ़ी साल थी विया आहिनि, छॾे ॾिनो आहे। पर हिन कम में असांखे महारत हासिलु आहे। हे ॾिसो हर क़िस्म जा फ्रूट असां वटि आहिनि। कहिड़ो नारंगी सूप? नारंगी जो जूस हिकिड़ो घणे आहे? नारंगी जो घणे जो आहे? घणे जो? नंढो छरियाल विचोरो जो पाकिस्तानी रेट ॿुधायो त माण्हुनि खे ख़बर पए। जेके घुमण अचनि था त पैसा ओतिरा खयो अचनि। 500 800 500 रुपया 400 रुपया जूस हिकिड़ो नंढड़ो कासो हूंदो आहे लाइक लिटिल गिलास जीअं। हे त केला सभा नंढी साइज जा माशाल्लाह। किथां जा? पाकिस्तान जा? ये पाकिस्तानी आहिनि, यमनी आहिनि। रोइस जा हां ज़बरदस्त। नंढा आहिनि, वॾा आहिनि? ए साइज सेम आहे एतिरा ई। हा न, सही 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 माशाल्लाह माशाल्लाह। फ्रूट पिया आहिनि मथे। हे बि फ्रूट ॾेखार न, असली आहे नकली आहे? हा नकली ॾेखारण जे लाइ, ॾेखारण जे लाइ शोपीस। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह भाई। ॾाढी ख़ुशी थी। वग़ैरह चिप्स हर शइ असां वटि मौजूदु आहे। तव्हां अॼु आया आहियो, तव्हांजी कहिड़ी ख़िदमत कयूं असां हिते? असांजी बराल चिकारूं। पर हाणे ज़ाहिर आहे अचूं चांहि न पियूं समुंड किनारे ते, ईअं त थी नथो सघे न भाई। चांहि न पियूं त ईअं थी नथो सघे। सो माशाल्लाह अधो दादू सां तालुक थो रखे ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। कीअं हे पंहिंजो सेटअप हाणे नओं माशाल्लाह खोलियो अथव? मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे, कमु हले थो। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह तव्हांखे बरकत ॾींदो। असांजूं दुआऊं सिंध वासियुनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह ख़ुशि कंदा, वॾी महिरबानी। चांहि जो रेट ॿुधायो त ख़बर पए। चांहि घणे जी आहे? छो जो पाकिस्तानी असांजा सिंध वासी जेके आहिनि चांहि जा शौक़ीन आहिनि। सादी खीर वारी, सादी जेका 3 रियाल जी आहे, खीर वारी पाकिस्तानी रेट 150 रुपया सादी आहे। 150 खां 200 रुपया आहे। 200 रुपया आहे जी जी। हाँ खीर वारी अञा रियायत थो करे ॿुधाए। चांहि जो पुछे, चवण जो मतिलबु हिनखे चांहि पीनी आहे। चांहि त पीअंदासीं यकीन, नो डाउट। सो समुंड किनारे ते अचो ऐं चांहि न पियूं। दोस्तों वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कयो। इकबाल पकड़जी पियो, ज़ाहिर बि थी वियो माशाल्लाह। जियो करे भाई इकबाल भाई। वीडियो न चाढ़जां, वीडियो चढ़ी वेंदी भाई। असां हर फन मोलाऊं माना नेचुरल वीडियो जीअं ठाहे करे हिते अची पुॼंदा। का ॻाल्हि कोन्हे, ईंदा त मसइलो न आहे। इंशाल्लाह मसइलो न आहे, मूं ॾेई वेंदासीं इंशाल्लाह। को मसइलो न आहे।